हियो निर्वाण पीड़िका जो ऑनलाइन लेक्चर सिलसिलो आहे। हियो लेक्चर 8 दर्जे जे मज़मून भू पैमाइश यानी जामेट्री लाइ तैयार कयो वियो आहे। मुंहिंजो नालो अहसान अहमद उर्साणी आहे। हिन लेक्चर में आउं तव्हांखे सेखारींदुसि त गोनियूं इस्तेमाल कंदे पूर्व विछोट ऐं उमूदी लीकूं कीअं चिटजनि। हिन मश्क में पाण गोनियूं इस्तेमाल कंदे ॾिनल लीक सां पूर्व विछोट ऐं उमूदी लीकूं ॾिनल नुक़्ते मां लंघाईंदासीं। तव्हांजी भूपे मां दॿी यानी जामेट्री बॉक्स में 2 गोनियूं मौजूद आहिनि, हिकिड़ी 30 ऐं 60 दर्जन वारी ऐं ॿी 45 दर्जन वारी। हिन मश्क में पाण 2 गोनियूं इस्तेमाल कंदासीं। पाण खे लीक आर ऐं 2 नुक़्ता P ऐं Q मिलियल आहिनि। पाण खे ॿिन्ही नुक़्तनि मां अहिड़ियूं लीकूं कढणियूं आहिनि जेके लीक आर सां पूर्व विछोट हुजनि ऐं उमूदी हुजनि। सभ खां पहिरीं 45 दर्जन वारी गोनी खणंदासीं ऐं उन जे वॾे पासे खे लीक आर सां ठहिकाए बीहारींदासीं। हाणे 30 ऐं 60 दर्जन वारी गोनी खणंदासीं ऐं उन जे वॾे पासे खे 45 दर्जन वारी गोनीअ जे खाॿे पासे सां लॻाए रखंदासीं। 45 दर्जन वारी गोनीअ खे 30 दर्जन वारी गोनीअ सां लॻाए रखंदे थोरो मथे रेड़ींदासीं त जीअं इन जो वॾो पासो नुक़्ते P सां लॻी बीहे। हाणे पाण 45 दर्जन वारी गोनीअ जे वॾे पासे सां पेंसिल लॻाए लीक पाईंदासीं, जेका लीक आर सां पूर्व विछोट हूंदी। 45 दर्जन वारी गोनीअ खे फेराईंदे उन जे ॿिए पासे खे 30 दर्जन वारी गोनीअ जे वॾे पासे सां लॻाईंदासीं ऐं 45 दर्जन वारी गोनीअ जे वॾे पासे खे नुक़्ते P सां लॻाए बीहारींदासीं। हाणे 45 दर्जन वारी गोनीअ जे वॾे पासे सां लॻोलॻ हिकिड़ी लीक पाईंदासीं, जेका नुक़्ते P मां गुज़रंदी। इहा लीक आर सां उमूदी हूंदी। नुक़्तो Q पंहिंजी गोनियुनि खां परे आहे, इन करे पाण पहिरीं 30 दर्जन वारी गोनीअ खे सेरींदासीं ऐं पोइ 45 दर्जन वारी गोनीअ खे सेरे उन जे वॾे पासे खे नुक़्ते Q सां लॻाए बीहारींदासीं। 45 दर्जन वारी गोनीअ जे वॾे पासे सां लॻोलॻ लीक पाईंदासीं। इहा लीक आर सां उमूदी आहे। हाणे हिकु भेरो वरी 45 दर्जन वारी गोनीअ खे ईअं फेराए रखंदासीं जो इन जो वॾो पासो लीक आर सां पूर्व विछोट थिए ऐं नुक़्ते Q सां लॻी बीहे। हाणे 45 दर्जन वारी गोनीअ जे वॾे पासे सां लॻोलॻ लीक पाईंदासीं। इहा लीक आर सां पूर्व विछोट आहे। मूंखे उमेद आहे त हीअ वीडियो तव्हां लाइ मददगार साबित थी हूंदी। वीडियो ॾिसण लाइ तव्हांजी महिरबानी।